उन्हनि जे लाइ जेको पैकेज आहे 1 करोड़ रुपयो ऐं 2 नौकरियूं तोड़े जो उहो कंहिं बि माण्हू जो मुतबादिल न आहे, पर हिकिड़ो पैकेज आहे जेको गवर्नमेंट जी तरफ़ां हुनखे ॾिनो वञे थो। ऐं उनखां वॾो जेको पैकेज आहे उहो अलाह पाक जी तरफ़ खां उहो पैकेज आहे, उहो हुनखे लाज़मी मिलंदो पैकेज। जदीद हथियारनि जे बारे में काम जदीद हथियार ज़ाहिर आहे उन कच्छ में मौजूदु आहिनि। असां वटि जेके वेपन आहे मैक्सिमम G3 LMG आहे, उहा मैच न आहे धाड़ेलनि सां, पर उनजे बावजूद बि सिर्फ़ु हौसले सां अॼु जेको 7 कलाक विड़िया आहिनि उते मौजूदु हुउमि। मां सम्झां थो त इहो वॾो हौसलो आहे ऐं हौसलनि में हथियार न ॾिठो वेंदो आहे। असांजा हौसला बि बुलंद आहिनि ऐं असीं हक़ ते आहियूं, हमेशह हक़ जी फतह थींदी आहे। को नुक़सानु थियो फ़िलहाल कंफर्म न आहे, ऐं तव्हां सां कुझु क्लेम कयां उहो कंफर्म न हुजे, कंफर्म थियो त तव्हांखे ॿुधाईंदा। हीउ बेसिकली चक जो इलाइक़ो आहे, चक खां अॻियां बचल भयो ॿुधो हूंदो, कच्छ जो एरिया आहे बिल्कुलु। जीअं हिकिड़ो ऑपरेशन हुयो जंहिंमें मुनीर मुसरानी जो जेको टोलो आहे उन काफ़ी अगवा बराए तावान जूं वारदातूं कयूं आहिनि माज़ी में, ऐं उन ते 1.5 करोड़ रुपयो इनाम बि आहे। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजे वटि काफ़ी ॾोहारी बि आहिनि, वेपन्स बि ज़ाहिर आहे। माज़ी में बि काफ़ी पुलिस ऑफिसरनि खे शहीद कंदो रहियो आहे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते। इनशाअल्लाह सुभाणे खां वठी असां बि पंहिंजो कमु शुरू कयूं था। अॼु बि असांजे जवाननि तमामु सुठी मदद हिमत कई, ऐं मुंहिंजे ख़्याल में त अॼु हिकिड़ो तारीख़ी ॾींहुं आहे जिथे हुननि 7 कलाक फाइट कयो आहे। ऐं APC जे अंदरि शहादतूं न थियूं, न त हमेशह पुलिस APC में तव्हां ॾिठो हूंदो माज़ी में शहादतूं थियूं, हिन दफ़े लही हू पैदल विड़िया आहिनि पुलिस जेका आहे, छो त APC असांखे हमेशह नुक़सानु ॾींदी। नुक़सानु त ख़ैर हिन अॼु बि थियो, पर हिकिड़ी पुलिस खे हिकिड़ी हिमत आई आहे त उहो पैदल लही करे ॾोहारनि सां मुक़ाबिलो करे। एरिया अहिड़े क़िस्म जी आहे, सभ खां पहिरियों तव्हां ॾिठो हूंदो न त हज़ारें लखें एकड़ ज़मीन आहे कच्छ जी, उन में जेसिताईं पुलिस वञे थी ॾोहारनि खे अवल इतला मिली थो वञे, छो त हज़ारें एकड़ूं ज़मीन ख़ाली पई आहे। हू परे खां ॾिसी वठनि था, हुन वटि एंटी एयरक्राफ्ट गन आहे, हू खणी वेही रहनि था। नंबर 1। नंबर 2, असां वटि जेका पुलिस में ख़ासि तौर ते शिकारपुर में काफ़ी हद ताईं पुलिस जे जवाननि जी कमी बि आहे। हींअर 1200-1400 सीट्स ख़ाली पयूं आहिनि जेके अञा ताईं एडवर्टाइज़ न थियूं आहिनि, उहे थींदा। ऐं टियों जेको उन्हनि खे एडवांटेज हासिलु आहे त उन्हनि उते तयारी करे रखी आहे, तमामु मज़बूत तयारी करे रखी आहे। ऐं तव्हांखे मिसाल ॾियां हिन छत ते हिकिड़ो बि अगरि को असांजो पुलिस जो जवान वेही रहे या धाड़ेल हिन जॻह ते अची हमिलो कनि त मां नथो सम्झां त को 50 धाड़ेल में हिते अची करे कामयाबु थींदा। तंहिंजे करे हुनजो एडवांटेज हुनखे कच्छ जो रोड रस्तो कोन्हे को, स्विफ्ट तेज़ मूवमेंट कोन्हे का, अहिड़े क़िस्म सां हुनखे एडवांटेज आहे पंहिंजे घर जो। इनशाअल्लाह हाणे हुननि खे घरनि में घिरी करे मारींदासीं। सर, हीउ जवान जेको शहीद थियो ॿुधाए पियो वञे त खेसि बाह में गोली लॻी हुई, एम्बुलेंस या बर वक़्तु न पहुचण जे करे।